वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है कराची ऐं शहीद बेनज़ीराबाद में एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जे टीमुनि जूं कार्रवाइयूं ॿ जवाबदार मुनशियात समेत गिरफ़्तार कया आहिनि। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जी टीम जी कार्रवाई मुनशियात फ़रोश अली ख़ान खे गिरफ़्तार करे 2 किलो हीरोइन हथ कई वई। शहीद बेनज़ीराबाद में सखरंड चेक पोस्ट भरिसां ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। जवाबदार जुम्मा ख़ान खे गिरफ़्तार करे 3 किलो चर्स ऐं 2 किलो आइस हथ कई वई। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। पुलिस जो चवणु आहे। अहम ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। कराची ऐं शहीद बेनज़ीराबाद में एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जी टीमुनि जूं कार्रवाइयूं 2 जवाबदार मुनशियात समेत गिरफ़्तार कया विया आहिनि। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जी टीम कार्रवाई कई। मुनशियात फ़रोश अली ख़ान खे गिरफ़्तार करे 2 किलो हीरोइन हथ कई वई। शहीद बेनज़ीराबाद में सकरंड चेक पोस्ट भरिसां ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो।